वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठ वफाकी काबीना जो इजलास काबीना तरफा रेकॉर्डिक मनसूबे जे ठाह ते सहियूं करण की मंजूरी। रेकॉर्डिक मनसूबे ते सहियूं 15 दिसंबर ते कयूं वेंदियूं। वज़ीर आज़म जो चवणु आहे त मनसूबे जी सीड़पकारनि खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वेंदो। सीड़पकारनि सां कयल वाइदा पूरा कया वेंदा। पाकिस्तान इलाइक़ाई अमन लाइ अहम किरदार अदा करे रहियो आहे ऐं समूरनि मुल्कनि सां एहतराम ते ॿधल लाॻापा घुरे थो। पुरअमन ऐं मुस्तहकम अफ़गानिस्तान ख़िते जे अमन लाइ अहम आहे। अफ़गान मसइले जे हल लाइ गॾियल क़ौमुनि खे किरदार अदा करणु घुरिजे। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो इंडोनेशियन टीवी खे इंटरव्यू। संदसि चवणु आहे त दहशतगर्दी ऐं इस्लामोफोबिया मौजूदा दौर जा वॾा मसइला आहिनि। पाकिस्तान जमहूरियत खे अटी वठाइण ते यकीन रखे थो। औरतुनि खे बाइख्तियार बणाइण शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो मिशन हो। जोहर टाउन लाहौर धमाके में भारत मुलविस करार। पाकिस्तान पारां सबूत इंटरनेशनल कम्युनिटी आॾो पेश करण जो फ़ैसिलो। वफ़ाकी घरू वज़ीर राणा सनावला चयो आहे त 23 जून ते जोहर टाउन में हिकु बम धमाको थियो हो। संदन एजेंसियुनि दहशतगर्दी जा वाज़े सबूत पकड़िया आहिनि। भारत ॾोह जो एतिराफ़ कयो आहे। माज़ी में मस्जिदुनि ऐं इमाम बारगाहुनि खे निशानो बणायो वियो। पाकिस्तान में हर दहशतगर्दी जे पोयां भारत जो हथु आहे। एडिशनल IG CTD पंजाब इमरान महमूद चयो आहे त वाक़े जे 24 कलाकनि बैदि 3 दहशतगर्दनि पीटर पाल डेविड, सज्जाद हुसैन ऐं ज़ियाउल्लाह खे गिरफ़्तार कयो वियो हो। जन मां पीटर पाल डेविड भारती गुजरात सां राब्ते में हो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां वज़ीर आज़म खां नेशनल हाईवे अथॉरिटी में 25,000 नौकरियुनि जो मुतालबो। संदसि चवणु आहे त सिंध जो अवाम उमीद करे थो त मोटरवे मनसूबो तुर्त मुकमल थींदो। मनसूबे जूं नौकरियूं मक़ामी माण्हुनि खे मिलणु घुरिजनि। सखर हैदराबाद मोटरवे ते 3.5 सालनि दौरान को कमु न थियो। गुज़िरियल हुकूमत मां का बि उमीद न हुई। माज़ी में आसिफ अली ज़रदारी ऐं नवाज़ शरीफ हैदराबाद लाइ ख़ासि स्कीमूं ॾिनियूं। बोर्ड मुतासिरनि खे घर ठाहे ॾियण लाइ 350 अरब रुपयनि जी ज़रूरत आहे। हैदराबाद सखर पुराणनि रस्तनि खे बि नज़रअंदाज़ न करणु घुरिजे। वज़ीर आज़म खे नेशनल हाईवे लाइ फंड जी दरख़्वास्त कई आहे। सूबे में अमन जी सूरतहाल अॻु खां बहितर आहे। धाड़ेलनि जे ख़ात्मे लाइ पुलिस कार्रवाई करे रही आहे। नाणे वारे वफ़ाकी वज़ीर इसाक डार चयो आहे त मुक़ररु वक़्त खां अॻु चूंडूं नथियूं थी सघनि। मालियाती एमरजेंसी जी गुंजाइश न आहे। चूंडुनि खां अॻु आदमशुमारी न थी क़ानूनी मसइलो पैदा थी सघे थो। नओं आर्मी चीफ फर्ज़ शनास ऐं प्रोफेशनल आहे। आर्मी चीफ मां उमीद आहे त हू इदारे ऐं सिस्टम में बहितरी आणींदो। परवेज़ इलाही खे जनरल रिटायर्ड क़मर जावेद बाजवा न ॿियनि दोस्तनि कॉल कई हुई। परवेज़ इलाही खे कॉल बाबडा ऑफिस मां आई हुई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं बिल गेट्स विच में टेलीफोनिक राब्तो। पाकिस्तान में BMGF जी सहकार सां सिहत ऐं समाजी प्रोग्रामनि ते ख़्यालनि जी ॾे वठि। वज़ीर आज़म पाकिस्तान में पोलियो जे ख़ात्मे ऐं हिफ़ाज़ती टेकनि लाइ बिल एंड मिलिंडा गेट्स फाउंडेशन जी किरदार जी वाखाण कई। पब्लिक अकाउंट कमेटी वज़ीर आज़म फ़ौजी सरबराहनि ऐं जजनि खे मिलंदड़ तोहफ़नि जो रिकॉर्ड तलब करे वरितो। PAC चेयरमैन नूर आलम ख़ान तोशाखाना जो गुज़िरियल 10 सालनि जो रिकॉर्ड बि तलब करे वरितो। संदसि चवणु आहे त सियासतदाननि जजनि ऐं कामूरनि समेत समूरनि माण्हुनि खे मिलंदड़ तोहफ़नि जो रिकॉर्ड पेश कयो वञे। PTI चेयरमैन इमरान ख़ान चयो आहे त असेंबलियूं टोड़ण वारे मामले ते काफ लीग ऐं PTI हिकु पेज ते आहिनि। 20 दिसंबर खां अॻु असेंबलियूं टोड़ण जो तारीख़ जो ऐलान कयो वेंदो। सदन सियासत मुल्क खां मथां ई नाहे। PDM हुकूमत मुल्की मईशत खे तबाह करे छॾियो आहे। सिंध जे सुठमा वारे वज़ीर शर्जील इनाम मेमन चयो आहे त KP असेंबली जेतिरियूं बि तरमीमूं करे इमरान ख़ान कानून जी पकड़ खां बची न सघंदो। अॻूणे वज़ीर आज़म सरकारी हेलीकॉप्टर रिक्शा वांगुरु इस्तेमालु कयो। इमरान ख़ान जे ग़ैर क़ानूनी कमनि खे तहफ़ुज़ ॾियण लाइ कानून में तरमीमूं कयूं पियूं वञनि। KP हुकूमत जा वसीला हथ ठोकी सादिक ऐं अमीन ते ख़र्च कया पिया वञनि। इलेक्शन कमीशन तोहिन अदालत केस में इमरान ख़ान, असद उमर ऐं फवाद चौधरी खे तलब करे वरितो। PTI जे वकील दलील ॾींदे चयो आहे सुप्रीम कोर्ट में इलेक्शन कमीशन जी अपील ते लिखत में फ़ैसिलो नाहे आयो।
मुनासिब हूंदो त सुप्रीम कोर्ट जी गाइडलाइंस ऐं फ़ैसिलो अचण ॾिनो वञे। इलेक्शन कमीशन बुधनी 3 जनवरी ताईं मुलतवी करे छॾी। सेहत वारे वफ़ाक़ी वज़ारत मुल्क में इंसानी हयातियूं बचाईंदड़ दवाउनि जे बहिरान जो ख़दशो ज़ाहिर करे छॾियो। दवाउनि जे कचे माल एलसीज़ न खोलियो वियूं त दवाउनि जी संगीन बहिराननि जो ख़दशो आहे। दवा साज़ कंपनियुनि वटि कुझु हफ़्तनि जो कचो माल बचियो आहे। सेहत वारी वज़ारत जो वज़ारत तालीम खाते कराची ऐं हैदराबाद डिवीज़न में मकानी चूंडुनि जे सिलसिले में मुक़ररिन ऐं बदिलियुनि ते पाबंदी लागू करे छॾी। नोटिफिकेशन जारी। इलेक्शन कमीशन पारां सिंध में 15 जनवरी खां कराची ऐं हैदराबाद डिवीज़न में मकानी चूंडूं कराइण जो ऐलान थियल आहे। मोटरवे मेगा करप्शन स्कैंडल में अॻूणे एसी ऐं बैंक मैनेजर 14 ॾींहनि जे जुडिशियल रिमांड ते जेल हवाले। एंटी करप्शन टीम पारां अॻूणे असिस्टेंट कमिश्नर न्यू सैदाबाद मंसूर अब्बासी ऐं बैंक मैनेजर ताबिश शाह खे हैदराबाद जी अदालत में पेश कयो वियो। अदालत पुलिस जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। M6 मोटरवे मेगा करप्शन स्कैंडल में मुलविस जवाबदार रहमतुल्लाह सोलंकी जे पुटनि जे पैसनि खां खेॾण जी टिकटॉक वीडियो वायरल। वीडियो में जे पुटनि रज़ाक ऐं रफ़ीक खे हज़ार ऐं 5-5 रुपयनि जे दस्तियुनि सां खेॾंदे ऐं मस्तियूं कंदे ॾिसी सघिजे थो। ऐं पीर ॻोठ भरिसां पीउ पारां घर में 3 महीननि खां क़ैद कयल 2 मासूम ॿारड़ा बाज़ियाब। पुलिस कोर्ट नेंगल साहब वाड़े में घर ते छापी दुआ ऐं हसन जी खे ॾाढी हवाले करे छॾियो।